औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम बेसन दोस्तों के अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों इन महिल मां SDS स्टूडियो मोरो में मौजूद आहियां। अल्हम्दुलिल्लाह मां हिते जेको आहे कुझु नातूं रिकॉर्ड करायूं आहिनि ऐं तमामु बहितरीन क्वालिटीअ जे हिसाब सां रिकॉर्ड करायूं आहिनि। इंशाअल्लाह तव्हांखे कुझु जेको आहे नातुनि जी हिकु नात जी झलकी ॿुधायूं था ऐं इंशाअल्लाह ॿुधंदव त तव्हांखे दिली सुरूर महसूसु थींदो। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि जेकी मां खे चवंदो हलां त दोस्तो ही असां जेके इंटीरियर सिंध जा नात खाना आहिनि जेके साईं खे चओ त उन्हनि वटि अहिड़ो को मौजूदु न आहे, जेको आहे सोर्स मौजूदु न आहे जो हू हितां ख़र्चु करे वञनि कराची रिकॉर्डिंग कराइण। उन जे लाइ ही हिकिड़ो तमामु बहितरीन जेको आहे सो मौक़ो आहे त हू जेको आहे पंहिंजो आवाज़ु जेको आहे उजागर कनि ऐं जेको आहे दुनिया ताईं पहुचाइनि ऐं हिते रिकॉर्डिंग कराइनि। SDS स्टूडियो जेको मोरे में खुलियो आहे तमामु बहितरीन क्वालिटी आहे। मां तव्हांखे थोरी झलक ॿुधाईंदुसि, इंशाअल्लाह जीअं ॿुधंदो तव्हांखे दिली सुकून महसूसु थींदो। ऐं उनजी मिक्सिंग जेको आहे सो भाऊ जावेद अहमद कई आहे। ऐं तमामु जेके नाच खाना आहिनि उहे पंहिंजो जेकॾहिं आवाज़ु अॻिते आणणु चाहिनि था त उहे हिकिड़ो दफ़ो ज़रूरु हिते रिकॉर्डिंग करायो। इंशाअल्लाह जॾहिं रिकॉर्डिंग कराईंदो त तव्हांजी जेको आहे माना दिलि मुतमइन थींदी त वाक़ई छा जेको आहे माना रिज़ल्ट आहे। मां भाऊअ खे चवंदुसि तव्हांखे सिर्फ़ु पहिरीं नात हिकिड़ीअ जी जेको आहे झलक ॿुधाए। जी भाऊ ॿुधायो। मुझो आका मुझो रहबर मुझो आका मुझो रहबर सदा दिलो नबी दर खुदा जे अंगल जो करे रब मनी तो बने सदा दिलो नबी दर खुदा जे अंगल जो करे तमाम मशहूर नात खान बेहतरीन आवाज़ जे मालिक वकार अहमद आवाज़ी साहब मौजूद है। तव्हां उनजी रिकॉर्डिंग ॿुधी ऐं तव्हां लाइ बि ख़ुशख़बरी आहे। भाउ तमामु तव्हांखे भलो मैसेज ॾिनो त तव्हांखे हाणे ॿियनि शहरनि वञण जी ज़रूरत न आहे। असां सिंध में तव्हांजे लाइ सहूलियत खोली आहे। इंशाअल्लाह रिज़ल्ट तव्हां पाण ॿुधी अञा इन जी मिक्सिंग थींदी ऐं ही पूरो एल्बम भाउ जो तव्हां हिन सिंध डिजिटल स्टूडियो में तव्हांखे मिलंदो। ऐं हिन चैनल खे घणे खां घणो सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक कयो, जीअं हर वक़्तु असां सां तव्हां